निजी फाउंडेशन तरफ़ां नवाब वली मोहम्मद जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में 2000 स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में शूज़ विरहाया विया। उन मौके ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में तकरीब थी गुज़री, जंहिंमें अॻूणे यूसी चेयरमैन अमजद रिंद, शहरी एक्शन कमेटी नवाब वली मोहम्मद जे सदर यूसुफ रिंद, प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद जे अॻूणे सदर ज़फर अली चांडियो, जिसकम अॻवान डॉक्टर अल्लाह रखियो कलोड़ो, स्कूल जे हेडमास्टर आफ़ताब सुमरो समेत ॿियनि उस्तादनि, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो फाउंडेशन पारां ज़िले जे बहितरीन स्कूलनि, जंहिंमें नवाब वली मोहम्मद गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में शूज़ विरहाया। मथे ॼाणियल अॻवाननि चयो त नवाब वली मोहम्मद गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सिंध जे बहितरीन स्कूलनि में शुमार थिए थो। स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कंदड़ निजी तंज़ीम खे सारायूं था। HRJDA न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDA न्यूज़।